मां हिन हफ़्ते तव्हां सां गॾु सीरीज़ थी कयां जंहिंजो नालो आहे पावर थॉट्स। इन जे बारे में माण्हुनि लाइ मां ॿुधाइणु चाहींदी आहियां। तव्हांखे मूंखे विश्वास आहे त तव्हां इहो चवंदा कि जंहिंजे बारे में असां मक़सदु कयो आहे ऐं सोचींदा आहियूं असांजी मदद थिए। हिकु शक्तिशाली बाइबल जे अनुसार जेके असांखे सेखारींदा आहिनि, असां सोचींदा आहियूं ईअं बणजण जी ऐं उहो चवण जी जेके मक़सद हूंदा आहिनि सोचण लाइ तव्हांखे इहो करिणो आहे। परमेश्वर मूंखे इहा ज़रूरत सुठी न लॻे ऐं तव्हां चाहियो था कि पायूं, मां चाहियां थी तव्हां मुक्त इहो करे सघो। पंहिंजी हुन घटिया सोच खे, दयनीय खे तव्हां हमेशह लाइ ख़तमु करे छॾियो ऐं मूंखे इहो ॿुधायो तव्हां सेल करे छॾियो आहे, उहे शयुनि खे तव्हां कढी छॾियो आहे। जेको बि मिलंदो आहे उन जे अनुसार असां बुराई न करे सघंदासीं। जेको बि आहे असांखे हमेशह साफ़ सोच रखणी आहे जंहिंजे मिलण करे असांखे इहो करे सघूं। ऐं असांखे सावधान रहणो आहे तव्हांजी मानसिकता खे कहिड़ी कारण आहे ऐं उहो छा करे सघंदा आहियो। तव्हांखे विश्वास रखणो आहे। मूंखे ख़बर आहे कि तव्हांखे शायदि ईअं लॻंदो कि मां हमेशह ईअं ई चवंदी रहंदी आहियां ऐं तव्हांखे विश्वास न थींदो आहे। असांखे हमेशह प्रार्थना करणु खपे। परमेश्वर अॻियां प्रार्थना कयो कि तव्हां हमेशह इहो करे सघो। गुस्ताख हीअं कहे तव्हां ईअं करे सघो। उहो जाम कुझु करे सघंदो आहे जेको तव्हां चाहियो था। उन जे हथ में जाम कुझु आहे। बाइबल जे अनुसार तव्हांखे वधीक इहो करिणो आहे। असांखे सभिनीनि खां वधीक उमेदूं रखणियूं आहे, इच्छाऊं रखणियूं आहे, प्रार्थना करणी आहे। जेकी असांजी इच्छाऊं आहिनि उहो असां सां गॾु मिलजी वञे ऐं उहो चई सघे कि मूंखे इहो न खपे, मूंखे उहो न खपे। ऐं ख़ाली खपे त प्रभु जा प्यार खपनि ऐं वचन खपनि। तव्हां हमेशह इहो घुरो प्रभुअ खां, तव्हांखे लख न खपनि, तव्हांखे प्यार खपे ऐं तव्हां उहो करे सघो। मूंखे ईअं लॻंदो आहे कि तव्हांखे हमेशह ईअं ई चवणु खपे। मुंहिंजे द्वारा, तव्हांजे द्वारा इहे सभु थींदो। एतिरा माण्हू ॾिसी सघंदा आहिनि। मां चाहियां थी कि हे सभु तव्हां ॾिसो ऐं सिखो ऐं अॻियां वधो। तव्हांखे अॻियां वधणो आहे छाकाणि त ऐं तव्हां नंढी सोच न रखो, अॻियां वधो। पंहिंजे मन खे शांत रखो, अॻियां वधो ऐं पंहिंजी सोच खे, वीचारनि खे बदिलियो। उन जे लाइ जेको करे थो, मां इहो सभु करे सघंदमि, मां हिते कीअं पहुची वई आहियां। प्रभु खे ख़बर आहे। तव्हां इहो कॾहिं बुक पढ़ी आहे? तव्हांखे ख़बर आहे हिन में छा लिखियलु आहे? हिन जा वचन केॾा महत्वपूर्ण आहिनि। वचन 25-27 में मां चयो आहे त यूहन्ना पंहिंजे पाण खे पंहिंजे पाण सां कुशाल सां ख़ुशि थींदा हुया ऐं ख़ुशि सां पैसनि सां न थींदा हुया। जेको प्यार आहे, शांती आहे जंहिंजे अंदरि, उहो करे करे हुन सां गॾु उहो पिता जे घर में खड़ी करे देश में हली विया हुया। ऐं हुन चयो कि तव्हांखे ॾिसण थो अचे कि ॾेखारी खां ॾिसण खां पोइ बि तूं पंहिंजी पहचान पाण ठाहे। उन्हनि चयो हुयो, उहो चयो हुयो कि तोखे छा करिणो आहे उहो तव्हां करे सघंदा आहियो। ऐं तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि जेके हे करे सघंदा आहिनि पर इहो करण जी कोशिशि हमेशह न कंदा आहिनि। तव्हांखे इहो करिणो आहे। उनजो परिवार मूर्ति पूजा करण खां पोइ बाइबल हमेशह इहो ई चवंदो आहे कि तव्हांखे असां खां गॾु इहो करिणो आहे ऐं परमेश्वर खे पूॼणो आहे। इन रूप में पूॼो। तव्हांजो मक़सदु इहो आहे कि तव्हां, प्रभु चए थो कि तव्हां सां गॾु ईअं थियणु खपे या उहो न थियणु खपे या, जंहिंजे लाइ इहो कयो। प्रभु पुछियो कि कंहिं महिल माण्हू अजब सां सवाल पुछंदा आहिनि। उहो चवंदा आहिनि कि असां सां गॾु ईअं छो थियो, पर हुनखे ख़बर न आहे कि कंहिंजे करे थियो आहे। तव्हां मूंखे ॿुधो था? पंहिंजे मान में ऐं दिमाग़ में इहो विझी छॾियो, प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो हमेशह गॾु रहंदो। हुनजी आशीष तव्हां सां गॾु आहे, तव्हांखे बुनियादी रूप ते साम्हूं ईंदो। तव्हांखे हमेशह इहो ई ॻाल्हि करणी आहे, फ़क़ति हुनजी आज्ञा मञणी आहे, उनजो पालन करिणो आहे, उन जा वचन पढ़णा आहिनि ऐं ॿुधणा आहिनि, ॿियनि खे ॿुधाइणा आहिनि। उहो चाहे थो कि तव्हां सां गॾु हुजऊं ऐं तव्हां हुन सां गॾु हुजो उन जे वचननि सां। उहो तव्हां ते विश्वास थो करे पर तव्हां हुन ते विश्वास करण में न कंदा आहियो ऐं पोइ चवंदा आहियो कि तव्हां कीअं थियो।
तव्हांखे विश्वास करणु तमामु ज़रूरी आहे ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो। उक्ति 12:2 में अब्राहम ॿियनि बकरियुनि सां, गाम बैल सां ऐं सोनो रूप में शानदार हुयो। बेशक हुन जी असली संपत्ति ॿी काई हुई, ऐं पर त बि उहो चवंदो हुयो कि हुन जा मिट माइट हुन सां गॾु हुजनि ऐं उहो चवनि कि इहो सभु छा थो थिए, ऐं उहो शयुनि सां गॾु हमेशह परमेश्वर खे जोड़ींदो हुयो। परमेश्वर हुन सां गॾु हुयो। हुन जो सॼो परिवार परमेश्वर खे पूॼींदो हुयो ऐं उहो चवंदो हुयो कि हुनखे अनुभव थियो। असां लाइ सुठी ॻाल्हि इहा आहे कि असां हुनखे अनुभव कयो। उहो जाम सुठो वफ़ादार हुयो। जेको परमेश्वर खे तव्हां सां करण लाइ इहो कयो हुई, तव्हांखे सुठो लॻंदो हुयो। पंहिंजे जीवन में बरसाति करण लाइ हुन तयारु थी करे फ़ैसिलो कयो हुयो कि मां शैतान खे अॻियां न अचणु ॾींदसि उन वक़्त ताईं जेसिताईं प्रभु मूंसां गॾु आहिनि। तव्हांखे पंहिंजो पाण इहो सभु करणो आहिनि। शयूं ज़रूरी न आहिनि, पर प्रभु तव्हांजे सेवा लाइ असां हमेशह क़ाइमु रहंदासीं। ऐं तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हांजी सेवा असां हमेशह कंदासीं। इहा उमेद रखणी आहे पंहिंजे पाण में, ऐं उहो चवणो आहे कि तव्हां उमेद ठाही। इहो ई त उहो चवणु थो चाहे। ऐं जेको बि आहे उहो हुन सां गॾु आहे। स्वर्ग जा दरवाज़ा खोले छॾियो ऐं पंहिंजे पाण खे विझी छॾियो हुन में, हुन सां। छा मूंखे प्रभु जी शिक्षा मिलंदी, मूंखे आशीष मिलंदी? ठीकु आहे, पंहिंजे पाण खे तव्हां उहो समर्थ करे अॻियां त विझो। तव्हांखे विश्वास रखणो आहे कि तव्हां अॻियां वधंदव। पर हमेशह तव्हां ईअं छो सोचींदा आहियो कि तव्हांखे ईअं न थींदो? प्रभु तव्हां सां गॾु न आहे। मूंखे विश्वास आहे त उहो तव्हां सां गॾु आहे ऐं उहो तव्हांजे मथां पंहिंजी शिक्षा थो विझे ऐं आशीष थो ॾिए ऐं तव्हां सां गॾु आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां हमेशह ईअं ई सोचींदा आहियो कि तव्हां सां केरु न आहे। प्रभु तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे इहो मञणो आहे, अहसासु कराइणो आहे पंहिंजो पाण खे अंदरे तौर ते। तव्हांखे अॻियां वधणो आहे, छाकाणि त उहो तव्हां सां गॾु आहे। उन जे अनुसार उपति 13:2 में इब्राहिम जाम शाहूकारु हुयो। उन जी ज़िंदगीअ में कुझु कमी न हुई, सोन चांदी सभु कुझु हुयो। पर पोइ बि हुन सां गॾु पैसनि सां ईअं थींदो हुयो। बाइबल चयो हुयो कि असांखे परमेश्वर सां असांखे शारीरिक रूप ते हुन सां मिलणो आहे, मन सां मिलणो आहे, पैसनि सां न मिलणो आहे। ऐं हिन जे लाइ इच्छा न करणी आहे त असां कहिड़ी बि तरीक़े सां उहो सभु करे सघूं। मुंहिंजे वीचार सां इहो सभु ग़लति आहे। प्रभु असांखे चाहे थो कि असां हुन जे मन सां मिलूं। तव्हां हुन सां विश्वास कंदा त उहो तव्हां ते विश्वास कंदो। तव्हांखे ख़ाली बसि हिकु फ़ैसिलो करिणो आहे कि तव्हां छा था चाहियो। अगरि तव्हां फ़ैसिलो न कंदा त तव्हां अॻियां न वधी सघंदा। इन सफ़र में जाम कुझु थींदो रहंदो आहे। तव्हांखे सफ़र करिणो आहे, ज़िंदगीअ में अॻियां वधणो आहे ऐं प्रभु सां गॾु वधणो आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां जाम उमेद थी कयां ऐं चवां थी तव्हांखे तव्हां सभु इहो कयो ऐं प्रभु जी सेवा कयो। ईअं कुझु न आहे, तव्हां पंहिंजो पाण इहो सभु कयो। मुंहिंजी उमेद न आहे, इहो कुझु बि न आहे। तव्हांखे जाम सुठी ॻाल्हि ॿुधाई आहे। मूंखे जाम उमेद हूंदी आहे त तव्हां इहो करे सघो ऐं प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं हुन जी योजना में तव्हां सभु गॾु आहियो। प्रभु हिन किताब में आहे। छो तव्हांखे विश्वास न आहे? यूहन्ना 14:2 जे अनुसार मुंहिंजे पिता खे घर में घणाई दफ़ा रहण स्थान आहिनि। मूंखे ख़ुशी आहे त इहा न लिखियलु आहे कि मुंहिंजे पिता खे घर में कुझु जहिड़ा नंढा क़िला आहिनि। बाइबल पढ़ो। मुंहिंजे पिता खे घर में केतिरा ई रहण जा स्थान आहिनि, जाम स्थान आहिनि। इहो सुठो आहे, पर तव्हांजो अहिड़ो रुख थियणु न घुरिजे हा। तव्हांखे स्वर्ग में पंहिंजे भावनाउनि खे इहो करणु खपे। तव्हांखे इहो विश्वास करणु खपे, शुरूआति करणु खपे कि तव्हां सां गॾु सुठो आहे। आमीन। ऐं मां इहो नथी चवां कि तव्हां इन फ्लैट सुठा थींदा, इन करे तव्हां हिन जो मतिलबु ॿियो कुझु कढो। इन मां नथी कयां कि तव्हां फ़क़्तु इन ॻाल्हि ते सम्झो। पंहिंजे तंबुनि खे वॾो कयो, फैलिजाए छॾियो, उनखे अॻियां वधायो, जाम साफ़ कयो। बाइबल में इहो ई लिखियलु आहे त तव्हांखे
पंहिंजे दिलि खे नंढो न कयो। प्रार्थना कयो। वचन 20 में लिखियलु आहे, प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उन तव्हांखे इच्छा पूरी जीवन ॾिनो आहे। उन में लिखियलु ई आहे, उन बाइबल में लिखियलु आहे, परमेश्वर मुंहिंजे मन जी इच्छा पूरी करे, मुंहिंजे सभिनीनि शयुनि खे सफल करे ऐं अॻियां वधे। वचन 20:4 में घणनि माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजी हिमत न थींदी आहे इहो चवणु, परमेश्वर मुंहिंजी इच्छा पूरी कयो, मूंखे सभु हासिल करणो आहे, मां इहो चाहियां थो, मूंखे इहो कयो, मां चाहियां थो ख़ुशि रहां, मां चाहियां थो मुंहिंजी सहकारी थिए ऐं ख़तमु थिए। उहो हिकु चौथाई न आहे, भरियल न आहे ऐं सभु ख़तमु थिए। जेको बि आहे तव्हांखे प्यार करणो आहे ऐं मूंखे ख़बर आहे कि मां छा थो चवां। व्यवस्था वचन 28:1 में इहो परमेश्वर जो तव्हां सां वॾो आहे त जे तूं परमेश्वर खां यूहन्ना जूं सभु आजायूं जेको मां अॼु तव्हांखे ॿुधायां थी चौकसी जा पूरी करण खां चिंता लॻाइण ते उन जी ॿुधे थो ऐं तोखे चए थो, धरतीअ ते सभिनीनि खां शयूं जेको बि आहिनि श्रेष्ठ आहिनि, परमेश्वर जी ॿुधण जे करे सभु तव्हांखे आशीर्वाद मिले थो, पूरा थींदा आहिनि कि तव्हां ध्यानु ॾियो, तव्हांजे नगर में कुझु बि न आहे पर तव्हांखे सभु कुझु मिलंदो, संतान थींदी ऐं तव्हां भूमीअ ते हमेशह ख़ुशि रहंदव ऐं तव्हांखे पशु पक्षी जे द्वारा हमेशह साकार थींदो, तव्हां टोकरीअ में कठिनाई न थींदी ऐं तव्हां चवंदव कि प्रभु असांजी महिमा ते तव्हांखे ख़बर आहे ऐं उहो चए थो कि असांखे आशीर्वाद ॾियो ऐं चङी तरह आशीर्वाद ॾियो ऐं उहो चए थो तव्हांजे साम्हूं असां बीठा आहियूं, असांखे मार्ग ॾियो ऐं मार्गदर्शन करे असांखे अॻियां वधायो। इहो ॿुधी करे तव्हां चओ, अॻिते ॿुधो, उहो जेको बि हुयो वचन जे द्वारा हुयो, छाकाणि त प्रभु इहो पाण सोचियो हुयो यूहन्ना खे आशीष कीअं ॾियणी आहे ऐं हुनखे परमेश्वर द्वारा कहिड़ो वचन ॾियणो आहे ऐं हुन चयो कि प्रभु तव्हां सां गॾु मां गॾु हलंदसि, तव्हां से जेको राह ॾेखारींदव हर दशा में हर दिशा में तव्हां सां गॾु हूंदसि, मां तव्हां सां गॾु आहियां ऐं तव्हां मूंसां गॾु आहियो, इहो मूंखे विश्वास थी वियो आहे। तव्हांजे अनुसार पंहिंजे पवित्र आत्मा सां मां स्थिर आहियां ऐं तव्हां सां गॾु आहियां, देश देश में सभु माण्हुनि खे मां सेखारींदमि। तव्हांजे ॾिनल शरीर सां जेको बि जीवन आहे मां पंहिंजे जीवन खे इन तौर ते ई गुज़ारींदमि, अॼु खां तव्हां मुंहिंजा पिता आहियो ऐं मां पंहिंजो पाण खे तव्हांखे सौंपे छॾियो आहे ऐं चाहियां थो कि तव्हां पंहिंजे जीवन खे मुंहिंजे जीवन सां जोड़े छॾियो ऐं अॻियां वधायो ऐं पंहिंजे जीवन में मां इहो करे सघां ऐं पंहिंजे देश जो नालो कयां। ऐं प्रभु तव्हां मूंखे इहो ॿुधो कि तव्हां मूंसां गॾु आहियो, तव्हां मूंसां गॾु रहंदव हमेशह, मूंखे काई बि डपु न आहे। जेकॾहिं तव्हां सां गॾु मां गॾु आहियां ऐं मां चाहियां थो प्रभु मुंहिंजे मथां हथु रखो ऐं तव्हां ॾिसो कि मां कीअं थो कयां, तव्हां हमेशह ॾिसंदा रहो मां छा थो कयां। उहो तव्हां सां गॾु आहे, तव्हां उमेद करणु शुरू कयो, उन ते विश्वास रखो ऐं तव्हां चाहियो था जेको थिए उहो हमेशह थी रहंदो। उहो चवंदो उथो त उथो, तव्हांखे उथणो आहे, उहो चवंदो वियो त वियो, तव्हांखे वेहणो आहे, पर तव्हांखे विश्वास करणो आहे, उहो तव्हां सां गॾु आहे ऐं उहो हमेशह तव्हां सां गॾु रहंदो। परमेश्वर बाइबल में कुझु उत्साही ॾिना आहिनि अखर कम जीअं आहिनि कि फैलिजी वञो, धुलिजी वञो, घणेई आहिनि, उन्हनि खे सम्झी द्वारा प्रभु तव्हांखे इहो चए थो कि ॿारनि लाइ आशीष ॾियो। मां न सम्झंदी हुयसि त उन जी उन कारण जो ग़लति आहे छा, मां परमेश्वर पंहिंजी वादो थो कयां, मूंखे ख़बर आहे कि तव्हां परमेश्वर ते विश्वास करण जी हिस्से में आहियो ऐं उहो चाहियो था कि जेको तव्हांखे करिणो आहे ऐं तव्हां उहो करे सघंदव। जिंजर मूंसां गॾु आहे हिते इन स्टूडियो में तव्हां सां गॾु इहो ॻाल्हाइण लाइ ऐं सवाल जवाबु करण लाइ कि तव्हांखे छा करणु खपे ऐं उहो कहिड़ा अखर आहिनि। ॾिसो था जिंजर, असां शक्तिशाली वीचारनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं, छो जी तमामु सुठो ऐं उहो आहे। चवंदासीं कि मंत्र सेखारियो ऐं जंहिंमहिल इहो सेखारींदासीं ऐं तव्हांखे ख़बर आहे इहो छा थींदो आहे। मां सोचां थी हे घणा माण्हू सोचींदा आहिनि, मूंखे ख़बर आहे, मां बि सालनि ताईं इहो सोचींदी हुयसि त मां जाम नथी करे सघां, मूंखे कुझु सम्झ में न ईंदो हुयो ऐं मां उन्हनि माण्हुनि सां ईर्ष्या कंदी हुयसि ऐं उन वटि पोइ मुंहिंजो मतिलबु आहे त अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं जेकी गंभीरता रूप सां वीचार में हूंदियूं आहिनि। बिल्कुलु, हलो अड़ाई अगरि वो वड़न क्यों था, छो त सचमुच हिकु जाइ शानदार अखर आहे, ए ओसो जो जीवन ले लाइ तमामु ज़रूरी आहे।
उनकर जहीदी तमचा अगड़ाई ए उनजे बारे में गुलचुआई चाहिए था जो परमेश्वर उसो खे ॾियणु घणेई चाहे जो थो। मतिलबु इहो आहे कि मुंहिंजो लाइ पहिरियों मतिलबु इहो हुयो कि उन खां वधीक इन खां जेतिरो बि कठिनाई थिए ऐं पोइ तव्हांखे सम्झणो आहे कि असां हिन में छा सेखारणु चाहियूं था। असांखे घर में सम्झणो आहे, असां करे सघंदासीं उन तरीक़े सां असांखे इहो करिणो आहे ऐं पोइ तव्हांखे इहो करे करे हमेशह ख़ुशि रहणो आहे। मूंखे यादि आहे देव खे हर साल क्रिसमस में बोनंजा मिलंदो हुयो ऐं उन वक़्तु असां काफ़ी सुठा हुयासीं। मूंखे इहो बि यादि आहे त हमेशह असां इहे ॻाल्हियूं कंदा हुयासीं देव ऐं मां। ऐं पोइ मूंखे लॻंदो हुयो त कहिड़ी क़रीबी ॻाल्हि आहे, $1200 हूंदा हुया असां वक़्तु। उन वक़्तु असां इहो सोचींदा हुयासीं कि ईअं छो थियो आहे ऐं प्रभु असां सां ईअं छो कयो आहे। असांजी दुकानु हिकु कैलकुलेटर ऐं सीमित हुई, इन करे मूंखे ख़बर आहे त कीअं थींदो। ऐं पोइ पैसनि सां गॾु ईअं थियणु लॻो कि ॻाल्हियूं नथी थी सघनि। पैसा ठाहिण में ज़रूरत थींदी हुई। मूंखे ईअं लॻंदो हुयो मां $500 ख़र्चु करे छॾींदी हुअमि। ठीकु आहे, $500 ख़र्चु कया, पर जाम सुठी ॻाल्हि आहे कि मूंखे ख़बर पइजी वई कि मां ईअं छो कयो ऐं उहो सिखण में सम्झण में जाम टाइम लॻी वियो। सम्झो उन डिसेंबर में विच में इहा ॻाल्हि थी हुई। परमेश्वर नथो चाहे त असां डप में जीऊं ऐं उहो डपु असांखे अंदरि ई अंदरि तोड़ींदो आहे। उहो असांजे अंदरि इहो पैदा कंदो आहे त असां परमेश्वर ते विश्वास न कयूं, छाकाणि त इहो डपु हूंदो आहे ऐं असांखे इहो महसूसु थियणु शुरू थी वेंदो आहे कि असां डप में आहियूं। पर परमेश्वर जीवन ॾिनो आहे त हमेशह उहो चाहींदो कि असांखे आशीष मिले। जेको बि माण्हू आहिनि इन दुनिया में उनखे आशीष मिले। शुरूआति थींदी आहे ऐं पंहिंजो पाण में इहा हमेशह क़ाइमु रहंदो आहे। तव्हां पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो, इन करे पंहिंजी भलाईअ सां ऐं ॿियनि जी भलाईअ सां अॻियां वधो। प्रभु चाहे थो कि तव्हां मनुष्य आहियो। छो उहा अहिड़ो पोइ असांजी आर्थिक ज़रूरत सां। हा बिल्कुलु, इहा घणेई सुठी सिहत ऐं कृपा फैलिजंदी आहे माण्हुनि ते। मूंखे सुठो लॻंदो आहे। जी हा, छो उहे कुझु मज़ेदार ॻाल्हियूं थी सचिन थियूं जेके हा, आहे। कुझु ॾींहं पहिरीं मां सैंडल वठणु वई हुअमि ऐं जाम आरामदायक सैंडल वरिता। मुंहिंजे धीउ पे पेरनि जे कुझु समस्या हुयूं, पर हिते अची करे सैंडल ॻोल्हण में कुझु कोशिशि कई हुई। मूंखे हिकु बि जोड़ी न मिली हुई जेका मूंखे पसंदि हुई। इन करे मां उन दुआउनि जे वापसि वियसि ऐं हुनखे सैंडल ख़रीद करण लाइ चयो। उन सैंडलनि ते असां तव्हांखे 25% धूत ॾींदासीं छो त तव्हां हिन ते सुठी ग्राहकी आहे। हुन चयो इन खां सुठी सैंडल तव्हांखे हितां खां सवाइ किथे न मिलंदी। पोइ हुननि चयो जेके बि ॻाल्हियूं आहिनि परमेश्वर जे तरफ़ां हूंदियूं आहिनि। मूंखे जाम वणंदियूं आहिनि इहे सभु ॻाल्हियूं। सच पुछो त मूंखे जाम मज़ो ईंदो आहे। सच चवां, मूंखे परमेश्वर मिली विया आहिनि। इंसानी रूप में आनंद मिलियो आहे। इशारनि ते बि मूंखे ख़ुशी मिली ऐं मां चयो कि ठीकु आहे न। उन मूंखे चयो त तूं कृपा करे इहो वठि। त मां इहो चयोमांसि कि हल ठीकु आहे, मौक़ो मिलियो आहे ख़ुशि थियण जो। इन करे मां सुठो महसूसु करणु लॻसि। मां नथी चाहियां मूं वटि एतिरी शक्ति हुजे त ॾुखियनि खे मां दुख दूरि न करे सघां। ऐं मां चयो ठीकु आहे, इन करे मां इहो करे थी वठां, छाकाणि त इहो सम्झ जी ॻाल्हि आहे। मां हुते वयसि, उन तरीक़े सां उन जे लाइक़ु हुयसि। उहो तव्हांखे ख़ुशि थो रखे ऐं तव्हां हुन जे लाइ ख़ुशि था थियो। आनंद वठो, छाकाणि त उहो तव्हां सां गॾु आहे। इन करे घणेई माण्हू अहिड़ा वीचार रखंदा आहिनि। उहो चवंदा आहिनि इहा सचाई न आहे, पर सचाई इहा ई आहे त ख़ुशि रहो ऐं तव्हांखे ख़ुशि रहो। जी छो सुठो त ग्राउंड इते सचे इथी परमेश्वर जे वचन था लिखियो आहे। वचन में ई न लिखियो आहे मां तोखे हर ऊ दीदू जेको तो ही ध्यान में रखियो। छो ना कुछ शिव उना किसी आहे। इनकर दिल में मकसद ग्राहल ऊंची टिकती आहे। जुनिंदु उस ग्राहल के रहिया आयु परमेश्वर ओसो जी जरूरत पूरी करदा त केतरा मुख्य ओसो जो दिल जा उद्देश्य आहिनि। आसो जी घरुनि के बारे में आहे। इहो तमामु ज़रूरी आहे। दरअसल मक़सदनि खे सच में हर शइ खे मक़सदु बि हुजणु घुरिजे ऐं उहो चए थो कि 70 ॿारे में तव्हांखे परमेश्वर सां गॾु गंभीरता सां गॾु हलणु शुरू करिणो आहे। मूंखे अञा बि यादि आहे मां हिकु दफ़े सोफ़े ते वेठी हुयसि। मां अञा बंदोबस्तु कयां हुयो कि जॾहिं मूंखे मक़सद सां मुंहिंजा ॿार साम्हूं हूंदा मां परमेश्वर सां गॾु 2 कलाक गुज़ारींदसि ऐं ॿारनि सां
गुज़ारींदसि। ऐं घणेई दफ़ा ईअं थियो मूंखे यादि न हुयो। परमेश्वर मूंखे इहो ॾेखारण लाइ वचन जेके शुरू कया हुया ऐं उन जे बारे में असां तव्हांखे ॿुधायो छो करे रहियो हुयो, जंहिंजे करे असां कमु कंदा हुयासीं। जॾहिं असां घणेई कमु कंदा आहियूं, भला कंदा आहियूं, पर असां उहो सभु विसरी वेंदा आहियूं ऐं सुठी ॻाल्हियूं हमेशह गॾु हूंदियूं आहिनि, पर उन में धुलिजी वेंदियूं आहिनि कि असां छा कयूं आहिनि। जाम ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे बारे में मां विश्वास कंदी आहियां याकूब जे अनुसार त इहो मिली सघंदो आहे। इन करे बुरी इच्छा ईअं न आहे कि तव्हांखे इहो न करिणो आहे। मक़सदु हुजणु जाम ज़रूरी आहे। बाइबल में इहो ई लिखियलु आहे, इहो ई सम्झायल आहे कि तव्हां ते शयूं हुजनि, पर जंहिंजे करे तव्हांखे काई शिकायत न हुजे। घणेई अहिड़ा आहिनि जेके सिखंदा त आहिनि पर उन जी ज़रूरत अनुसार उहो सिखंदा आहिनि, पर बाइबल इहो न चयो आहे। बाइबल इहो चयो आहे कि तव्हां ॾिसो, उन में लिखियलु आहे पंहिंजा जेतिरा बि दशा मोश आहिनि तव्हांखे अॻियां वधणो आहे, उनखे आशीष कयो, उन जे बरसाति ते तव्हां पिसी वञो ऐं पोइ तव्हां ॾिसो कि कीअं कमाल थो थिए, छाकाणि त कमाल ॼाणणु जाम ज़रूरी आहे। दशामोश थियणु तव्हांखे खपणो आहे ऐं दशामोश इहा ई ॻाल्हि आहे त जेसिताईं तव्हां पंहिंजो पाण खे प्रभु जे हवाले न छॾींदा उहो तव्हांखे कुझु न करे सघंदो। ऐं जेको बि ॻाल्हि आहे तव्हांखे हमेशह 10% ताईं इहो सोचणो आहे कि केतिरा टका तव्हां ॾियो था प्रभुअ खे। छो जी तमामु सुठो सही आहे। ॻाल्हि आहे, तव्हांखे हमेशह ईअं ई करिणो आहे। मसीह माण्हुनि खे बि इहो ॾिठो वियो आहे ऐं पोइ तव्हांखे ॾिसणो आहे कि तव्हां कीअं था करे सघो, केतिरो तव्हां अपनायो था उनखे, उन जे वचननि खे। तव्हांखे ॾिसणो आहे कि तव्हां छा करे सघंदा आहियो। ऐं पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे कि ईअं छो थींदो आहे, तव्हां ॾिसो त सही। शुभ संदेश जो प्रचार करणु ज़रूरी आहे, तव्हांखे मदद मिलंदी। ऐं पोइ तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां प्रार्थना करणु शुरू करे छॾी आहे ऐं तव्हां सां गॾु जेको थियो उहो सुठो थियो हुयो, छाकाणि त तव्हां प्रार्थना कई हुई। मूंखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां विश्वास रखो, सचपच उहो ई विश्वास रखो जेको प्रभु चाहे थो। ऐं बाइबल में लिखियलु आहे कि तव्हांजे लाइ स्वर्ग जा द्वार खुली वेंदा ऐं उहो बंदोबस्तु कंदो आहे तव्हांजे लाइ। पंहिंजे पाण खे आत्मिक रूप ते निपोड़े छॾियो ऐं पंहिंजो पाण खे हिमत ॾियो, एतिरी हिमत ॾियो जंहिंमें तव्हांखे ख़बर पए कि तव्हां छा हुयो ऐं हाणे छा थी विया आहियो। प्रभु तव्हां सां गॾु आहिनि। प्रभु जी महिमा निराली आहे। उहो चए थो कि तव्हां ख़ाली कोशिशि कयो। ऐं हाणे मूंखे जल्दी वञिणो आहे, ईअं छो थो थिए? मां ईअं सोचींदी आहियां कि माण्हू हमेशह ईअं छो था कनि। मूंखे ईअं लॻंदो आहे कि माण्हू ईअं छो थो सोचे। ऐं पोइ प्रभु चाहे थो कि उन्हनि खे मां ठीकु कयां, पर कीअं मां उन्हनि खे ठीकु कयां। ऐं पोइ ईअं लॻंदो आहे कि बसि सभु थी वियो आहे, प्रभु असांखे सभु कुझु ॾिनो आहे, हुन जी महिमा सां असां हमेशह अॻियां वधंदा आहियूं। मुंहिंजे जीवन में जाम कुझु हासिलु थियो आहे। इफिसियन 3:20 जे अनुसार जेको अहिड़ा बि समर्थ हूंदा आहिनि उनखे विनती सम्झ में ईंदी आहे, केतिरा वधीक घुमी करे सघंदा आहिनि, उहे शक्तिशाली हूंदा आहिनि। असां प्रभु जी ताक़त जे बारे में ॻाल्हि करे रहिया आहियूं ऐं मन में जाम वीचार हलंदा आहिनि। असां प्रभु जे वचन जे अनुसार इहो नथा सम्झी सघूं त असांखे कहिड़ो चुनाव करणु घुरिजे। हिन ॻाल्हि जे बारे में तव्हां पंहिंजो अनुभव ॿुधायो ऐं उन तजुर्बे ते असांखे इहो सम्झायो कि कीअं करणु खपे असांजो चुनाव, ऐं सम्झायो। मूंखे सम्झायो लॻंदो आहे उहे 12 वचन जेका अध्यान में लिखियलु आहिनि, जेको मूंखे जीवन में प्रभावित कयो आहे। मुंहिंजो इहो किताबु आहे जंहिंजो नालो आहे पावर थॉट्स। मां जीवन में जेको बि कयो आहे इन जे करे सघी आहियां ऐं मसीह सां गॾु कयो आहे। तव्हां इन जे बारे में सोचे सघंदा आहियो ऐं करे सघंदा आहियो जेको बि आहे हिन में, ऐं तव्हांजी ज़िंदगी बदिलजी वेंदी। मां कुझु बि करे सघंदी आहियां जेको मूंखे करिणो आहे। प्रभु मूंखे प्यारु कंदो आहे। हिते डप में न जीअणो आहे, हिते मां अपमान न सही सघंदसि। मां माण्हुनि सां प्यारु कंदी आहियां, उन्हनि जी मदद कंदी आहियां। मां प्रभु ते विश्वास कंदी आहियां ऐं चिंता जी ज़रूरत न आहे। असां तृप्त ऐं भावना रूप ते स्थिर आहियूं। मूंखे प्रभु शांती ॾिनी आहे ऐं ॿियनि खे बि शांती ॾे। प्रभु मूंखे ॿियनि खे ऐं सभिनीनि खे शांती ॾे। असां प्रभु जी मौजूदगी में जीअंदा आहियूं। असां अनुशासन शांतीअ में रहंदा आहियूं। आख़िर में सभिनीनि खां महत्वपूर्ण, मुंहिंजा प्रभु मुंहिंजो जीवन आहे। मां हुननि खे अॻियां रखियो, पहिरें नंबर ते रखियो आहे पंहिंजे जीवन में। मूंखे ईअं लॻंदो आहे कि अगरि असां हुनखे ॿिए नंबर ते रखंदासीं त तकलीफ़ूं थींदियूं, पर असांखे हुननि खे अॻियां रखिणो आहे ऐं पंहिंजो जीवन
सफल करणो आहे जीअं उहो चाहिनि था। तव्हांखे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।